एक ॿी अहम ख़बर अवांखे ॾियूं। इलेक्शन कमीशन क़ौमी असेंबली, सूबाई असेंबली ऐं सेनेट मेंबरनि जे असासनि जा तफ़सील जारी करे छॾिया। इलेक्शन कमीशन पारां पधरु कयल दस्तावेज़नि जो मूजिबि इमरान ख़ान 14 करोड़, बिलावल भुट्टो ज़रदारी 1 अरब 60 करोड़ ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 24 करोड़ रुपयनि जी असासनि जा मालिक आहिनि। इलेक्शन कमीशन इमरान ख़ान जे 2021 जी मिल्कियतुनि जा तफ़सील जारी करे छॾिया आहिनि, जंहिं मुताबिक़ इमरान ख़ान 14 करोड़ 21 लख रुपयनि खां वधीक मिल्कियतुनि जो मालिक आहे। इलेक्शन कमीशन मूजिबि इमरान ख़ान जी 2020 जी भेट में 2021 में मिल्कियतुनि में 6 करोड़ रुपयनि खां वधीक जो इज़ाफ़ो थियो आहे ऐं इमरान ख़ान 7 करोड़ रुपयनि जो कर्ज़ बि लाथो। 2020 में इमरान ख़ान जे मिल्कियतुनि जी कुल मालियत 8 करोड़ खां वधीक हुई ऐं मथसि 2020 में 7 करोड़ रुपयनि खां वधीक कर्ज़ बि हुयो। इमरान ख़ान वटि ज़मान टाउन ऐं मियां वाली में विरासती घर ऐं भुकर वारे इलाक़े में विरासती जागीरूं आहिनि। इमरान ख़ान वटि ग्रैंड हयात इस्लामाबाद टावर में हिकु फ्लैट 1 करोड़ 19 लख रुपयनि जो आहे। इमरान ख़ान जे घरवारी बुशरा बीबी 431 कैनाल ज़मीन जी मालिक पिणु आहे। दस्तावेज़ मूजिबि PTI अॻवान मुराद सईद वटि पंहिंजो ज़ाती घर बि न आहे। इन हवाले सां इस्लामाबाद खां धरती TV न्यूज़ जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण लाइन ते मौजूद आहे। जी नज़ीर, ॿिया कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुलु, इलेक्शन कमीशन ऐं असेंबली मेंबरनि जी जेकी मिल्कियतुनि जा असास आहिनि उहा लिस्ट जारी करे छॾी आहे, जंहिं तहत अॻूणो वज़ीर आज़म इमरान ख़ान 14 करोड़, बिलावल भुट्टो ज़रदारी 1 अरब 80 करोड़ ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 24 करोड़ जे मिल्कियतुनि जा जेके मालिक आहिनि। इमरान ख़ान जी जेकी घरवारी आहे बुशरा बीबी, उन वटि बि 431 कैनाल जी जेकी ज़मीन आहे उहा पाकपतन में ॿिनि मुख़्तलिफ़ हिस्सनि में ॾेखारी वई आहे। हुनजी जेकी मालियत थिए थी टोटल जेको आहे सो 1 अरब खां मथे ॿुधाई वई आहे। ऐं इलेक्शन कमीशन तरफ़ां जेको आहे इहो बि इमरान ख़ान जे हवाले सां ॿुधायो आहे त जेके इमरान ख़ान 2020 में जेकी मिल्कियतुनि जो जेको मजमूई जेकी हुनजी टोटल मिल्कियत हुई उहा 8 करोड़ खां वधीक हुई ऐं चेयरमैन PTI इमरान ख़ान 14 करोड़ 21 लख रुपयनि खां वधीक जेको आहे सो हींअर हिन वक़्तु जेके दस्तावेज़ आॾो आया आहिनि उन तहत जेको आहे सो मिल्कियतुनि जो मालिक आहे। उन सां गॾोगॾु 2021 जे जेकी मिल्कियतुनि जा जेके असास आहिनि उन में इमरान ख़ान खे जेको आहे सो वाजिबुल अदा ॾिनो वियो आहे ऐं अहिड़ी तरह हुनजी घरवारी जी बि जेकी मिल्कियत आहे जेको आहे 34 कैनाल ज़मीन जेकी पाकपतन में ॾेखारी वई आहे उनजी मिल्कियत बि जेको आहे 1 अरब खनि ॿुधायो वियो आहे। अहिड़ी ते उन सां गॾोगॾु बिलावल भुट्टो ज़रदारी जी 1 अरब ऐं 80 करोड़ जी मिल्कियत ॿुधाई वई आहे, जॾहिं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी जेकी मिल्कियत टोटल ॿुधाई वई आहे उहा जेको आहे सो 14 करोड़ ऐं जेको आहे सो 21 लख ॿुधाई वई आहे, जंहिंमें उनखे जेको आहे सो तक़रीबन जेके 6 लख जेको आहे सो कर्ज़ जेको आहे सो शहबाज शरीफ़ कर्ज़ी आहे उहे जेके पैसा उनखे ॾियणा आहिनि। इलेक्शन कमीशन तरफ़ां जेके सभ खां वधीक ग़रीब मेंबरनि जी जेकी लिस्ट जारी कई वई आहे पार्लियामेंट ते, उन में मुराद सईद आहे जंहिं पंहिंजे जेको आहे सो को कंहिं बि क़िस्म जो हिकु घर बि न ठाराए सघियो आहे। अहिड़ी तरीक़े सां इलेक्शन कमीशन तरफ़ां जेके पार्लियामेंट जे मेंबरनि जी मिल्कियतुनि जा असास आहे उन हवाले सां जेकी लिस्ट आहे उहा अॼु जारी कई वई आहे। जी ठीकु आहे नज़ीर, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।